इते मांखे ॿुधायूं त जामशोरो में ॿिनि ॻोठनि जो मुख्य रस्तो बंदि करण तां रहवासियुनि जो पैदल मार्च धरणो। कदीमी ॻोठ मिस्री खोसो ऐं ॻोठ यूसुफ खोसो जे रहवासियुनि औरतुनि ऐं ॿारनि सूधो 4 किलोमीटर पैदल मार्च कयो। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतज़ामिया ॻोठनि जो मुख्य रस्तो बंदि करे छॾियो आहे। 2 सालनि खां रस्तो बंदि हुजण करे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। जामशोरो में 2 ॻोठनि जो मुख्य रस्तो बंदि करण तां रहवासियुनि पैदल मार्च करे धरणो हयो आहे। कदीमी ॻोठ मिस्री खोसो ऐं ॻोठ यूसुफ खोसो जे रहवासियुनि औरतुनि ऐं ॿारनि सूधो 4 किलोमीटर पैदल मार्च कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अली मुराद चांडियो। जी अली मुराद, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, लियाकत मेडिकल इंतजामिया पारां कदीमी ॻोठनि जो मुख्य रस्तो बंदि करण खिलाफ़ रवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। सवें ॻोठाणनि हंधि ते मुक़ररु पुलिस जूं रुकावटूं टोड़े वाइस चांसलर डॉक्टर इकराम जे हुजण खिलाफ़ पैदल मार्च करे यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ॾाढो धरणो हयो आहे। मां ॿुधाईंदो हलां त जामशोरे जे कदीमी ॻोठनि मिस्री खोसो ऐं ॻोठ यूसुफ खोसो जो मुख्य रस्तो बंदि करण खिलाफ़ रवासी मर्दनि औरतुनि तोड़े ॿारनि पप्पू खोसो, अली मर्दान जमाली, गुलज़ार चांडियो, अली बर बुलेजी, मोहम्मद सचल चांडियो, ज़फर बुलेजी, ज़ाहिद बुलेजी ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ यूसुफ खोसो खां 4 किलोमीटर पैदल मार्च करे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ॾाढो धरणो हयो। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अली मुराद अपडेट करण लाइ।